पिते ऐं मसाने जी पथरी ज़रा ज़रा थी निकिरी वेंदी ऐं इलाज कराइण जे बावजूद बि उन्हनि खे सेहतियाबी नसीब न थी आहे। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन वज़ीफ़ो खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। पिते ऐं मसाने जी पथरी जो रूहानी इलाज अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि, पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, जेकॾहिं कंहिं असांजे मुस्लमान भाउ खे या कंहिं दोस्त खे पिते में पथरी आहे या मसाने में आहे ऐं इलाज कराइण जे बावजूद बि उन्हनि खे सेहतियाबी नसीब न थी आहे त उन्हनि दोस्तनि जे लाइ ही वज़ीफ़ो ही रूहानी इलाज ऐं खणी करे हाज़िर थियो आहियां। जेकॾहिं अमल कंदा त यकीनन अल्लाह पाक हिन वज़ीफ़े जी बरकत सां उन्हनि खे उन बीमारी खां सेहत कामिला अजला अता फ़रमाईंदो ऐं यकीनन उन्हनि खे काफ़ी फ़ाइदो थींदो जेकॾहिं दोस्त हिन अमल खे कंदा। त प्यारा दोस्तों, बिना कंहिं देर जे ऐं रूहानी इलाज अवांजी खिदमत में अर्ज़ करणु चाहियां थो। ला इलाहा इल्लल्लाहु 46 मरतबा कागज़ ते लिखी करे पाणी में धुई पीअण सां इंशाअल्लाह पिते ऐं मसाने जी पथरी ज़रा ज़रा थी निकिरी वेंदी। त प्यारा दोस्तों, ही पिते ऐं मसाने जी पथरी जो रूहानी इलाज जेको मूं अवांजी खिदमत में अर्ज़ कयो, ला इलाहा इल्लल्लाहु 46 मरतबा कागज़ ते लिखी करे पाणी में धुई पीअण सां इंशाअल्लाह पिते ऐं मसाने जी पथरी ज़रा ज़रा थी निकिरी वेंदी। जेसीं ताईं शिफ़ा हासिल नथी थिए तेसीं ताईं हिन इलाज खे जारी ऐं सारी रखिणो आहे। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल्ल अल्लाह पाक हिन वज़ीफ़े जी बरकत सां ज़रूरु सेहतियाबी ज़रूरु शिफ़ा अता फ़रमाईंदो। त प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात ऐं रूहानी इलाज जेको मां अवांजी खिदमत में अर्ज़ कयो। वरी नई मालूमात में अवांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।